मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक 6 हिस्सो पहिरियों ॻोल्हाए शीशे सां अक्स जो ठहणु इमेज फॉर्मेशन बाय स्फेरिकल मिरर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे ॻोल्हाए शीशे सां अक्स जो ठहणु यानी इमेज फॉर्मेशन बाय स्फेरिकल मिरर। तो प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक जो आगाज़ कयूं था ऐं असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे उहो आहे इमेज फॉर्मेशन बाय स्फेरिकल मिरर। ऐं हिन टॉपिक खां पहिरीं लेक्चर में असीं मिरर जे बेसिस ते लाइट जे रिफ्लेक्शन जा जेके रूल्स हुया उहे डिस्कस कयासीं। त लाइट जेका आहे त या उनजो जेको शॉव आहे उहो रे आहे, जॾहिं उहो अची करे मिरर सां टकराइजे थो त उहो उन में कहिड़ा कहिड़ा रूल्स आहिनि ऐं कहिड़े कहिड़े रूल जे तहत जेको आहे त उहो रिफ्लेक्ट थिए थो। ठीकु आहे। इमेज फॉर्मेशन बाय स्फेरिकल मिरर में असां हिते जेको डिस्कस कंदासीं मिरर, उहो कंदासीं असां स्फेरिकल मिरर जो टाइप कॉनकेव मिरर। ठीकु आहे। तो सभ खां पहिरीं असां लर्निंग ऑब्जेक्ट जे तरफ़ हलूं था, त यानी सिख्या जा मक़सद जेके आहिनि इन इमेज फॉर्मेशन बाय स्फेरिकल मिरर जा उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। पॉइंट 1 जेका आहे उन में चवे थो अंडरस्टैंडिंग द कॉन्सेप्ट ऑफ इमेज फॉर्मेशन बाय कॉनकेव मिरर्स थ्रू रे डायग्राम, यानी शॉ डायग्राम जी मदद सां लिकियल आईने में तस्वीर ठहण जो तसवुर सम्झणु। त कॉनकेव मिरर में कहिड़े नमूने सां रे डायग्राम जे थ्रू जेको आहे त तस्वीर ठहंदी, उन कॉन्सेप्ट खे सम्झणु ही असांजो हिकिड़ो मक़सदु आहे। उन खां बाद में ॿी पॉइंट ते हलूं था, उन में चवे थो त आइडेंटिफाइंग द पोजिशन, साइज एंड नेचर, रियल, वर्चुअल, इन्वर्टेड, अपराइट ऑफ द इमेज फॉर्म्ड बाय अ कॉनकेव मिरर बेस्ड ऑन द ऑब्जेक्ट्स पोजिशन, यानी लिकियल आईने में तस्वीर जी जॻह, साइज़, नोयत, यानी उहा तस्वीर जेको आहे त कहिड़ी आहे, यानी हक़ीक़ी आहे, गैर हक़ीक़ी आहे, उबती आहे, सिधी आहे, उन जी जॻह जे मुताबिक़ मालूम करणु। त यानी तस्वीर जेका असां आईने में ठाहियूं था या ठहंदी जेका आईने जे अंदरि, उहा जेको आहे त उन जी नोयत कहिड़ी हूंदी, उन जी जॻह कहिड़ी हूंदी ऐं उन जी साइज़ कहिड़ी हूंदी। सो इहे सभु शयूं हिते असां डिस्कस कंदासीं। उन खां बाद में प्यारा ॿारो, हीउ टॉपिक जेको आहे असीं पढ़ूं छो था, वाई वी स्टडी दिस। तो इन जे लाइ चवे थो टू एनहेंस क्रिटिकल थिंकिंग एंड एनालिटिकल स्किल्स बाय सॉल्विंग रियल लाइफ प्रॉब्लम्स रिलेटेड टू इमेज फॉर्मेशन, यानी तस्वीर ठहण सां लाॻापियल हक़ीक़ी ज़िंदगीअ जे मसइलनि खे हल कंदे तनक़ीदी सोच ऐं तजदीयाती महारतुनि खे बहितर करणु। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था ऐं इन टॉपिक खे यानी इमेज फॉर्मेशन बाय स्फेरिकल मिरर में असां जेको मिरर खणूं था उहो खणूं था असां कॉनकेव मिरर। ऐं कॉनकेव मिरर खे इमेज जे बेसिस ते उन जा असां केसिस पढ़ंदासीं। ठीकु आहे। तो हिते असां केस फर्स्ट जेको आहे डिस्कस कयूं था, केस नंबर 1 आहे ऐं उन में चवे थो ऑब्जेक्ट एट बियॉन्ड द सी। हाणे सभ खां पहिरीं असां जेको आहे त हीउ हिकिड़ो मिरर खयोंसीं ऐं हीअ जेका आहे उन जी जेको आहे त प्रिंसिपल एक्सिस आहे। ठीकु आहे। ही सी जेको हिते असां डिस्कस कयो आहे उहो आहे सेंटर ऑफ कर्वेचर, हीअ आहे असांजो प्रिंसिपल फोकस ऐं हीअ उनजो जेको आहे त पोल आहे। असांखे चवे थो त ऑब्जेक्ट जेको आहे उहो बियॉन्ड द सी आहे, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो हिन सीअ जे पोयों आहे। ठीकु आहे। यानी सेंटर ऑफ कर्वेचर ते असांजो ऑब्जेक्ट न पियो आहे, उनजे पोयों पियो आहे, केतिरे बि डिस्टेंस ते रखियल आहे पर रखियल किथे आहे, सीअ खां पोइते। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾिजो त जॾहिं बि असां इमेज फॉर्म कंदा आहियूं तॾहिं असां घटि में घटि जेको आहे त कंहिं बि ऑब्जेक्ट मां 2 रेज़ ड्रॉ कंदा आहियूं। ठीकु आहे। 2 रेज़ खणंदा आहियूं। तो अहिड़े नमूने सां सभ खां पहिरीं असां हिकिड़ो रे हिन मां कढूं था जेको आहे असांजो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। असां रूल पढ़ियोसीं प्यारा ॿारो त जेकॾहिं कोई रे आहे उहो असांजो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस अचे त उहो किथां रिफ्लेक्ट थींदो, उहो रिफ्लेक्ट थींदो आहे प्रिंसिपल फोकस खां। ठीकु आहे। यानी हीउ जेको रे आहे जेको पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आयो उहो किथां रिफ्लेक्ट थियो, प्रिंसिपल फोकस खां। उन खां बाद में ॿियो जेको आहे रे उहो असां खणूं था उन ई पॉइंट तां, पर हीउ जेको गुज़रे थो उहो गुज़रे थो वरी प्रिंसिपल फोकस खां। हाणे असां पढ़ी आयासीं रूल में त जेकॾहिं कोई रे आहे उहो प्रिंसिपल फोकस खां जेकॾहिं अची करे मिरर सां टकराइजे थो त उहो रिफ्लेक्ट किथां थींदो, उहो वरी रिफ्लेक्ट थींदो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। ठीकु आहे प्यारा ॿारो।
यानी जेकॾहिं हिकिड़ो रे असांजो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आयो उहो फोकस खां वियो गुज़री ऐं उन खां बाद में ॿियो जेको रे आहे उहो जेको गुज़री आयो उहो वरी सिधो आयो असांजो फोकस खां गुज़रियो ऐं उनजी जेका रिफ्लेक्शन थींदी उहा कहिड़ी पाथ में थींदी उहा थींदी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ठीकु आहे प्यारा ॿारो उन खां बाद में जेकॾहिं हाणे ॾिसंदासीं त असांजा ही जेके रिफ्लेक्टेड रेज़ आहिनि हिकु ही ऐं ॿियो ही इहे ॿई कंहिं हिकिड़ी पॉइंट ते अची करे मिलनि था हा मिलनि था हिन पॉइंट ते हाणे इन पॉइंट ते असांजी जेको आहे त इमेज ठहंदी ठीकु आहे प्यारा ॿारो यानी जंहिं पॉइंट ते असांजा रिफ्लेक्ट थियल रे पाण में मिलंदा उन पॉइंट तां असां इमेज ठाहींदासीं किथे ठाहींदासीं प्रिंसिपल एक्सिस ताईं जाते ॿई रिफ्लेक्टेड रेज़ जेके आहिनि उहे मिलनि था उतां इमेज ठहंदी असांजी किथे प्रिंसिपल एक्सिस ते ठीकु आहे प्यारा ॿारो तो अहिड़े नमूने सां तो प्यारा ॿारो हाणे हलंदासीं असां इमेज जे प्रॉपर्टी जे तरफ़ त उनजी पोज़ीशन या उनजी नेचर या उनजी साइज़ जेका आहे त कहिड़ी थिए थी हीअ असांजी प्रॉपर्टी में सभ खां पहिरीं असां इमेज जी पोज़ीशन जेको आहे त डिफाइन कंदासीं त इमेज असांजी किथे थी ठहे जेकॾहिं प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त इमेज जेका ठही आहे उहा ठही आहे असांजी सी ऐं एफ जे विच में यानी असां चई सघूं था त फॉर्म्ड बिटवीन सी एंड एफ ठीकु आहे त सी ऐं एफ जे विच में जेको आहे त उहा इमेज असांजी ठही आहे उन खां बाद में नेक्स्ट जेका आहे त उहो असां इन जी नेचर खे डिफाइन कंदासीं इमेज जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी आहे सभ खां पहिरीं जेकॾहिं प्यारा ॿारो इमेज खे ॾिसूं असां त इमेज जेका आहे त उहा असांजी रियल आहे या विर्चुअल आहे हाणे रियल इमेज कहिड़ी हूंदी आहे जॾहिं ॿ रेज़ रिफ्लेक्ट थियनि कंहिं मिरर खां ऐं एक्चुअल में पाण में अची करे मिलनि उहा जेका इमेज ठहंदी प्यारा ॿार उहा असांजी रियल इमेज हूंदी आहे हिते जेकॾहिं ॾिसूं त छा वाक़ई असांजा ॿ रेज़ जेके आहिनि उहे एक्चुअल में मिलनि था हा मिलनि था त असांजी जेका इमेज ठहंदी उहा हूंदी रियल इमेज ठीकु आहे उन खां बाद में जेकॾहिं असां अञा वधीक इमेज खे ॾिसूं त इमेज जेका आहे उहा ऑब्जेक्ट जे उबतड़ आहे यानी ऑब्जेक्ट सिधो आहे त इमेज जेका आहे उहा उबती ठहंदी ठीकु आहे त हाणे चई सघूं था त हिकु रियल इमेज ठही ॿियो इन्वर्टेड ठही त इमेज जेका ठही असांजी उहा रियल ऐं इन्वर्टेड ठही उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां साइज़ जे तरफ़ हलूं त साइज़ असांजी कहिड़ी हूंदी प्यारा ॿारो जेकॾहिं ऑब्जेक्ट ऐं इमेज खे ॾिसूं त इमेज जेका आहे उहा ऑब्जेक्ट खां नंढी आहे यानी असां चई सघूं था त साइज़ जेका इमेज थींदी उहा थींदी डिमिनिश्ड ठीकु आहे यानी स्मॉल त पोज़ीशन किथे हुई फाउंड बिटवीन सी एंड एफ ऐं नेचर हुनजी छा आहे रियल एंड इन्वर्टेड ऐं साइज़ हुनजी डिमिनिश्ड ठीकु आहे उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था केस नंबर 2 जे तरफ़ ऐं केस नंबर 2 में चए थो ऑब्जेक्ट एट सी ठीकु आहे तो हीअ असां वटि मिरर आहे ऐं ऑब्जेक्ट जेको आहे हिन वक़्तु उहो असांखे ॿुधाए थो त तव्हांजो ऑब्जेक्ट जेको आहे उहो सी ते आहे ठीकु आहे यानी सेंटर ऑफ कर्वेचर ते ऑब्जेक्ट जेको आहे पियो आहे हाणे प्यारा ॿारो छा कंदासीं असां सभ खां पहिरीं हिकु रे कढंदासीं जेको पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आहे उहो किथां गुज़रंदो फोकस खां ॿियो जेको रे आहे उनखे गुज़ारींदासीं असां फोकस खां त उहो रिफ्लेक्ट कीअं थींदो उहो थींदो पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ठीकु आहे ऐं उन खां बाद में ॿई जेके रे आहिनि उहे हिन पॉइंट ते मिलनि था ऐं हिन पॉइंट तां असां इमेज ड्रॉ कंदासीं ठीकु आहे तो हिन पॉइंट तां हाणे इमेज असांजी ड्रॉ थी हींअर असीं प्रॉपर्टीज़ जे तरफ़ हलूं था त प्रॉपर्टीज़ में सभ खां पहिरीं असीं जेको आहे त इमेज जी पोज़ीशन खे ॾिसंदासीं त इमेज किथे ठही आहे इमेज ठही आहे असांजी फॉर्म्ड एट सी यानी उन ई पॉइंट ते इमेज ठही आहे जंहिं पॉइंट ते असां ऑब्जेक्ट रखियो आहे ठीकु आहे उन खां बाद में इमेज जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी आहे उहा साॻे नमूने सां रियल आहे छो त असांजा ॿई जेके रिफ्लेक्टेड रे आहिनि उहे एक्चुअल में हिन पॉइंट ते मिलिया आहिनि ठीकु आहे ऐं उन खां बाद में इमेज कहिड़ी आहे असां वटि सिधी आहे या उबती आहे त हिते असां चवंदासीं इन्वर्टेड यानी नेचर जेका इमेज थी उहा थी रियल ऐं इन्वर्टेड उन खां बाद में जेकॾहिं हाणे असां साइज़ जी ॻाल्हि कयूं त साइज़ जेकॾहिं ॾिसंदव प्यारा ॿारो त तव्हांखे ऑब्जेक्ट ऐं इमेज जी जेका साइज़ आहे उहा ॿई सेम नज़र ईंदियूं यानी साइज़ जेका आहे उहा सेम साइज़ एज ऑब्जेक्ट हाणे पहिरीं केस में छा हुयो त इमेज जी जेका साइज़ हुई उहा स्मॉल हुई डिमिनिश्ड हुई ठीकु आहे ऐं सेकंड केस में जेका आहे त उहा इमेज जी जेका साइज़ आहे उहा केतिरी आहे ऑब्जेक्ट जेतिरी हींअर हलूं था प्यारा ॿारो केस नंबर 3 जे तरफ़ ऐं केस नंबर 3 में चवे थो त ऑब्जेक्ट बिटवीन सी एंड एफ हीअ असां वटि मिरर थी वियो हाणे हिन में चवे थो त ऑब्जेक्ट जेको आहे उहो असांजो वरी सेंटर ऑफ कर्वेचर ऐं प्रिंसिपल फोकस जे विच ते पियो आहे हिन पॉइंट ते ठीकु आहे तो अहिड़े नमूने सां हिन मां बि असां ॿ रेज़ कढंदासीं हिकु रे कढियोसीं जेको गुज़रियो प्रिंसिपल फोकस खां उन खां बाद में ॿियो रे जेको आहे उहो रिफ्लेक्ट थियो किथां वरी पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस हिते जेकॾहिं ॾिसंदासीं त हिते असांजी इमेज कहिड़ी पॉइंट ते ठहंदी उहा हिन पॉइंट ते ठहंदी साॻे नमूने सां असां इमेज जी प्रॉपर्टी थियल था प्यारा ॿारो त प्रॉपर्टी में सभ खां पहिरीं पोज़ीशन खे ॾिसूं
इमेज जी जेका पोज़ीशन आहे प्यारा ॿार, उहा किथे ठही आहे? उहा ठही आहे असांजी सीअ खां पोयों, यानी फॉर्म्ड बियॉन्ड द सी। इमेज जी जेका पोज़ीशन आहे उहा सीअ खां पोयों आहे। ऐं नेचर जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त उहा असांजी रियल ऐं इन्वर्टेड थींदी। उन खां बाद में साइज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, साइज़ जेकॾहिं हिते ॾिसंदासीं त उहा असांजी ऑब्जेक्ट खां लार्ज आहे। ठीकु आहे, इमेज जी जेका साइज़ हूंदी उहा ऑब्जेक्ट खां वॾी हूंदी। ऑब्जेक्ट हिते असांजो जेको आहे त नंढो हूंदो। हिते जेको असां ऑब्जेक्ट रखियो आहे उन खां इमेज जी जेका साइज़ हूंदी प्यारा ॿारो, हिन केस में वॾी वेंदी, जंहिंखे असां चऊं था इनलार्ज। ठीकु आहे, हींअर हलूं था असीं वरी केस नंबर 4 जे तरफ़। ऐं केस नंबर 4 में चवे थो त ऑब्जेक्ट एट एफ। ठीकु आहे, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो प्रिंसिपल फोकस वारी पॉइंट ते रखियो वियो आहे। त अहिड़े नमूने सां हिते असां पहिरियों रे खयोंसीं जेको रिफ्लेक्ट थियो साॻियो फोकस खां। ऐं ॿियो जेको रे खणंदासीं उहो जेको आहे असांजो किथे थो स्ट्राइक करे, उहो करे थो पोल वारी पॉइंट ते। ऐं पोल वारी पॉइंट तां छा थींदो, उहो रे वरी असांजो रिफ्लेक्ट थींदो ॿिए तरफ़ खां। पर हिते असांजी जेका एंगल हूंदी रिफ्लेक्शन ऐं इंसिडेंट वारी, उहे ॿई सेम हूंदियूं। जेकॾहिं हिते असां ॾिसूं त हिते असांजा ही ॿई रे मिलनि त कान था, पोइ इमेज असांजी कीअं ठहंदी? इहा ॻाल्हि हिकिड़ी ध्यान में रखी छॾिजो। हिन केस में यानी जॾहिं ऑब्जेक्ट असांजो प्रिंसिपल फोकस वारी पॉइंट ते पियो आहे प्यारा वारो, त उते जेका इमेज असांजी ठहंदी इन केस में उहा असांजी इंफिनिटी ते ठहंदी, यानी तमामु परे वञी करे ठहंदी। ठीकु आहे, पर ठहंदी ज़रूर, यानी ही ॿ रे जेके आहिनि, जेके रिफ्लेक्ट थिया आहिनि मिरर खां, उहे कंहिं न कंहिं पॉइंट ते वञी करे मिलंदा ज़रूर। पोइ इन जे करे असां हिते लिखियोसीं त उहे जेके रेज़ आहिनि उहे कंहिं इंफिनिटी वारी पॉइंट ते मिलंदा, यानी तमामु परे वञी करे मिलंदा। हाणे जॾहिं परे वञी करे मिलंदा त लाज़मी इमेज बि असांजी जेतिरो परे वञी करे मिलंदा ओतिरी इमेज असांजी वॾी ठहंदी। त अहिड़े नमूने सां हाणे प्रॉपर्टी जे तरफ़ हलूं त प्रॉपर्टी में पोज़ीशन जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त पोज़ीशन हुनजी छा हूंदी? फॉर्म्ड एट इंफिनिटी। छो त असांखे हुनजी पोज़ीशन जी ख़बर न आहे त कहिड़ी पॉइंट, कहिड़ी जेका पोज़ीशन ते उहा इमेज ठहंदी। ऐं नेचर जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त नेचर में असांजा उहे ॿई जेके रे आहिनि उहे एक्चुअल में मिलंदा। ठीकु आहे, त नेचर असांजी छा थींदी उन इमेज जी? रियल ऐं इन्वर्टेड। उन खां बाद में जेकॾहिं असां साइज़ जी ॻाल्हि कंदासीं त साइज़ उहा थींदी हाईली मैग्नीफाइड, यानी तमामु वॾी। उहा इमेज जेका ठहंदी उहा तमामु वॾी ठहंदी। छो त जेके असांजा रेज़ आहिनि उहे इंफिनिटी ते था मिलनि। ठीकु आहे, उन खां बाद में हाणे असां हलूं था लास्ट केस जे तरफ़। ऐं ही जेको केस आहे प्यारा ॿारो, ही आहे असांजो स्पेशल केस कंहिंजो कॉनकेव मिरर जो। हाणे स्पेशल केस कीअं आहे हिनखे अचो डिस्कस कयूं। हाणे इन में छा थो चवे? ऑब्जेक्ट जे बारे में चवे थो त ऑब्जेक्ट बिटवीन एफ एंड पी, यानी ऑब्जेक्ट जेको आहे उहो असांजो पोल ऐं प्रिंसिपल फोकस जे विच ते पियो आहे, हिन पॉइंट ते। ठीकु आहे, हाणे इन मां जेके रेज़ आहिनि उहे कहिड़े नमूने सां असां गुज़ारियूं, कहिड़े नमूने सां कढूं? सभ खां पहिरीं असां हिकिड़ो रे कढंदासीं, हीअं कढियोसीं। ऐं उहो किथां रिफ्लेक्ट थींदो? छो त अचे त पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस जे थो न, त हीअ रिफ्लेक्ट किथां थींदो? फोकस खां। हाणे जॾहिं ही फोकस खां रिफ्लेक्ट थियो त उन खां बाद में ॿियो जॾहिं रे कढंदासीं प्यारा ॿार, त ॿियो किथां जेको आहे किथे स्ट्राइक थींदो? उहो थींदो असांजो पोल ते, या वर्टेक्स जंहिंखे चऊं असां। ऐं ही वरी हिन पॉइंट तां असांजो रिफ्लेक्ट थींदो। त जेकॾहिं हिन ॿिन्ही रेज़ जे बारे में ॾिसूं प्यारा ॿारो, त जेतिरो ही परे वेंदा, यानी जेतिरो ही परे वेंदा वेंदा ओतिरो इन ॿिन्ही जे विच वारो जेको मुफ़ासिलो आहे उहो बि वधंदो वेंदो। त इन जो मतिलबु इहो थियो त ही रे कॾहिं बि पाण में न मिली सघंदा, दे नेवर मीट एट एनी पॉइंट। ठीकु आहे, त माना कंहिं बि पॉइंट ते ही पाण में न मिली सघंदा। हाणे जॾहिं ही रे मिलंदा ई कान त पोइ इमेज असांजी कीअं ठहंदी? इनखे हाणे सम्झूं था। हाणे छा कंदासीं प्यारा ॿारो? मां तव्हांखे सम्झायो हुयो त जॾहिं असांजा ॿ रे पाण में न मिलनि त पोइ छा कंदा आहियूं असां? जेको रिफ्लेक्ट थींदड़ रे आहे उन जे बैकवर्ड में असां हिकिड़ी लाइन ड्रॉ कंदा आहियूं। उहो रे असां बैकवर्ड में खणी वेंदासीं। हाणे बैकवर्ड में ही असां हिकिड़ो रे खयोंसीं ऐं उन खां बाद में ही जेको पोल खां रे गुज़रियो, जेको रिफ्लेक्ट थियो, उन रिफ्लेक्ट वारी पॉइंट खां असां हिकिड़ो ॿियो रे जेको आहे त बैकवर्ड खणी वेंदासीं। हाणे जेकॾहिं असां बैक ते ॾिसूं, उन जे पुठि ते ॾिसूं, त छा पुठि ते भला इहे ॿई पाण में मिलिया? हा, मिलिया। हाणे हिन पॉइंट ते असांजी इमेज ठहंदी। तो इमेज असांजी हिन तरफ़ ते न ठहंदी, किथे ठहंदी? उहा ठहंदी उन जे बैकवर्ड में। तो अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं असां हिन इमेज जी प्रॉपर्टी जे तरफ़ हलूं त इमेज जी प्रॉपर्टी कहिड़े नमूने सां असां डिफाइन कंदासीं? तो सभ खां पहिरीं असां जेकॾहिं पोज़ीशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इमेज असांजी किथे थी ठहे? इमेज जेका ठहे थी उहा ठहे थी फॉर्म्ड इनसाइड द मिरर,
यानी मिरर जे अंदरि, ठीकु आहे, या कॾहिं ईअं चऊं त मिरर जे उन खां बाद में जेकॾहिं असां हिन जे नेचर जी ॻाल्हि कयूं त नेचर इमेज कहिड़ी हूंदी? सभ खां पहिरीं हिकिड़ी शइ खे नोट कयो त छा ही जेके रे आहिनि, जेके रिफ्लेक्ट थिया आहिनि, उहे पाण में मिलनि था? न मिलंदा। जॾहिं रे पाण में मिलनि था त उते इमेज ठहंदी असांजी रियल, पर हिते त रे असांजा पाण में नथा मिलनि, उहे त मिलनि था बैकवर्ड ते। हाणे जॾहिं रियल में असांजा रेज़ पाण में नथा मिलनि त हिते जेका इमेज ठहंदी उहा हूंदी असांजी वर्चुअल। ऐं उन खां बाद में इमेज खे जेकॾहिं ॾिसंदासीं ऐं ऑब्जेक्ट जी पोज़ीशन खे ॾिसंदासीं त उहे ॿई जेके आहिनि त सिधा आहिनि, ठीकु आहे। इमेज असांजी हिते उल्टी न आहे, उबती न आहे। त इमेज जेका असांजी कहिड़ी थी ठहे हिते, उहा बि ठहे थी असांजी इरेक्ट या अपराइट। इरेक्ट बि चई सघूं था या अपराइट बि चई सघूं था, यानी असांजी सिधी इमेज ठहे थी। उन खां बाद में जेकॾहिं असां साइज़ जी ॻाल्हि कयूं पहिरियां ॿारो, त साइज़ आहे असांजी मैग्नीफाइड, यानी वॾी थी करे उहा इमेज असांखे ॾिसण में अचे थी। ही हुया असांजा 5 केसिस जंहिंमें असां डिस्कस कयोसीं त कॉनकेव मिरर में ऑब्जेक्ट जेकॾहिं असां कंहिं पॉइंट ते रखूं था त इमेज असांजी कहिड़ी ऐं किथे ठहे थी, ऐं इमेज जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी ठहे थी। हिकिड़ी पॉइंट प्यारा ॿार सम्झो त कॉनकेव मिरर में हमेशह इमेज जेका ठहंदी उहा ठहंदी रियल ऐं इन्वर्टेड। सिर्फ़ हिन हिकिड़े केस खां अलावा, हिन हिकिड़े केस में असांजी जेका इमेज ठहे थी कॉनकेव मिरर में, उहा ठहे थी वर्चुअल ऐं इरेक्ट। जॾहिं ऑब्जेक्ट असां प्रिंसिपल फोकस ऐं पोल जे विच ते था रखूं तॾहिं असांजी इमेज वर्चुअल ऐं इरेक्ट ठहे थी। न त हर हिकु केस में जेका इमेज असांजी ठहे पई उहा ठहे पई रियल ऐं इन्वर्टेड। ऐं उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट सम्झंदा हलो त जॾहिं ऑब्जेक्ट असांजो सी खां पोइ ते हुयो त इमेज असांजी नंढी पई ठहे, सी ते त बराबरि, जॾहिं सी ऐं एफ जे विच में त इमेज वॾी थींदी वई ऐं एफ ते वरी तमामु वॾी थी। त मतिलबु जॾहिं ऑब्जेक्ट असां मिरर जे वेझो कंदा था अचूं त इमेज असांजी हिकु त पोइते थी ठहींदी वञे ऐं ॿियो वॾी थी ठहंदी वञे। त मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।